रानीपुर में समाजी तंजीम तरफां छटरी जोड़न जी इज्तिमाई शादी की तकरीब कोठाई हुई। ज़हरा ट्रस्ट तरफां थियल इज्तिमाई शादी की तकरीब में बिन गैर मुस्लिम जोड़न समेत छटरी जोड़न जी इज्तिमाई शादी कराई हुई। तकरीब में पीर अहमद नवाज शाह, जमील अहमद गांगरे, फरजंद अली शाह समेत मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमन ऐं शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। तकरीब में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई जे दौर में माली ज़रूरतूं पूरियूं न थियण सबबि केतिरा ई जोड़ा शादी जे इंतज़ार में उमिरि गुज़ारे छॾनि था। हुननि चयो त इज्तिमाई शादी जी तकरीबन सां समाज ते सुठो असर पवंदो ऐं केतिरा ई जोड़ा सवलाई सां नए सफ़र जी शुरुआत करे सघंदा। मासूम नियाणियूं जेके असांजे मुआशरे में कुझु न हुअण जे करे वालदेन वटि ऐं उहे वेहिजी वञनि थियूं या उन्हनि जूं शादियूं नथियूं थियनि, उन में मुख़ैर इन्हनि दोस्तनि जेका अॻिते वधी करे हिकिड़ो सुठो क़दम खयों आहे। बेहद ख़ुशी आहे इन्हनि ग़रीबनि जी सहायता करे ऐं इन्हनि जी शादियुनि कराइण जी। मौला अली अस्सलाम जन जी आमद जो ॾींहुं हुजे, इन तकरीब जी शुरुआत थिए ऐं इहे इज्तिमाई जोड़नि जूं शादियूं सुठो मैसेज आहे, पूरी सिंध में मैसेज आहे त असां सभिनी खे घुरिजे असां ॿियनि जे ख़ुशियुनि में ख़ुशि थियूं। असांजी सुठो शादी थी, असां ख़ुशि नसीब आहियूं जो असां हिते मौक़ो मिलियो। ज़बरदस्त आहे, बसि अल्लाह जो शुक्र आहे, इंतज़ाम बहितरीन आहे। बसि आया हूँ असांखे घुराए थो ऐं मुंहिंजा थोरा था असां महसूस थी रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे। ख़ुसूसन मौला अली इस्लाम जे विलाद जे रोज़े मौलूद जे हवाले सां ख़ुशी जो ॾींहुं ऐं डबल ख़ुशी थी वई आहे। जेके तकरीबन शादी थी रहियूं आहिनि उन में असां तमामु वधि में वधि ख़ुशि आहियूं। महसूस था कयूं फर्स्ट क्लास ॾाढो प्रोग्राम आणियूं ग़रीबनि जे सावला जहिड़ो हाल आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं सरहदी वारा अॻिते अची शादी जे इंतज़ार में वेठल जोड़नि जी सहायता कनि ऐं संदनि ज़िंदगी जे नए सफ़र जी शुरुआत में मदद कनि। यासीन राजपर, सिंध टीवी न्यूज़, रानीपुर।